सांगड़ मां ख़बर मां ॾियूं अॻूणे तालके नाज़िम खे क़तल करण बाद जवाबदारनि पारां जशन मल्हाइण वारे वाक़े जो IG सिंध नोटिस वरितो आहे। अॻूणे तालके नाज़िम ख़ुदाबख़्श दर्स खे क़तल करण बाद जवाबदारनि पारां जशन मल्हाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। IG सिंध नोटिस वठंदे जशन मल्हाईंदड़ 32 जवाबदारनि ते सरकार जी मुदियत में केस दाख़िल करण जी हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कयूं था सारंग वसाण खां। जी सारंग वसाण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको खिपरो जो मौजूद शख़्सियत हुई जमात जी ख़ुदाबख़्श दर्स जंहिंखे क़तल कयो वियो उन खां पोइ जेको आहे मरी बिरादरी तरफ़ां जशन मल्हायो वियो ऐं हुन में जेको आहे पटका ॿधाया विया। जेका वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते थोरे टाइम न्यूज़ ते बि उहा ब्रेक थी, जंहिंजो अॼु IG सिंध जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं जंहिंजी सांगड़ SSP खे हुकुम ॾिनो। SSP सांगड़ जे हुकुम तहत जेको आहे 32 माण्हुनि ते FIR दाख़िल थी आहे, जंहिंमें 20 नामिनेट ऐं 12 जेके आहिनि नामालूम माण्हुनि ते FIR दाख़िल थी आहे। हिन वक़्तु जॾहिं असांजी हिते दर्स बिरादरी जे मौज़ूअनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जेका आहे हिन वक़्तु ताईं का बि गिरफ़्तारी जेका आहे अमल में न आहे आंदी ऐं जेको आहे क़तल में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे बि अञा ताईं गिरफ़्तार न आहे कयो ऐं हिननि जेको आहे चिताब ॾिनो आहे त 3 ॾींहंनि जो जेको आहे पुलिस खे हिननि जेको आहे उहा मोहलत बि ॾिनी आहे। 3 ॾींहंनि बाद जेको आहे हिननि तरफ़ां जेको आहे लाइ अमल जोड़ण जो जेको आहे उहो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। जी